नाज़रीन हाणे रुख कंदासीं ठटे जो। ठटे जे सामूंडी पटीअ ते सामूंडी तूफ़ान जे इम्कानी ख़तरे सबबि रहवासियुनि जी लॾ पलाण खां पोइ केटी बंदर शहर वीरान थी वियो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ज़रिए तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम नबी ख़ासकेली। जी गुलाम नबी ख़ासकेली। जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असां ज़िले ठटे जे सामूंडी पट्टी वारे इलाइक़े केटी बंदर में मौजूदु आहियूं। केटी बंदर जे ताज़ी सूरत हाल खां तव्हांखे नाज़रीन खे वाक़िफ़ कंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे समुंड में जेकी चाड़ आहे उहा बरक़रार आहे ऐं जेकियूं तेज़ छोलियूं जेकियूं आहिनि समुंड जूं उहे बि लॻी रहियूं आहिनि ऐं छोलियूं लॻण सबबि जेको आहे हिते बंदर ते बीठल नंढा होड़ा जेका आहिनि उन मां काफ़ी होड़ा जेका आहिनि उन्हनि में पाणी जेको समुंड जो उहो दाख़िल थी चुको आहे ऐं काफ़ी जॻहियुनि ते तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त बिजलीअ जा पोल जेका आहिनि उहे बि किरी विया आहिनि तूफ़ान जे सबबि। ऐं इन खां अलावा कचे घरनि जूं जेकियूं छितियूं जेकियूं आहिनि उहे बि उॾामी वियूं आहिनि। इन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं असांजी DC ठटा सां ॻाल्हि ॿोल थी त DC ठटा जो इहो चवणु आहे त हेसि ताईं असां जेको आहे 23,000 माण्हू जेका आहिनि उन्हनि खे जेको आहे रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधनि ताईं पहुचाए चुका आहियूं। इन खां अलावा तव्हांखे इहो ॿुधायां त DC ठटा जो इहो बि चवणो त जेको असां रेस्क्यू टीम में हुननि जो चवणु त असां सां गॾु पाक फ़ौज मेरीन टाइम सिक्योरिटी ऐं सिंध पुलिस जेकी आहे उन्हनि गॾु जेको असां सां जेको आहे रेस्क्यू करे जेको माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते पहुचायो आहे। हुननि जो चवणु त हिन वक़्तु जेको आहे कैंपनि में जेको आहे 5,500 खां वधीक माण्हू जेका आहिनि उहे असां कैंपनि ताईं पहुचाया आहिनि। ऐं उन खां अलावा इहो बि हुनजो चवणु त कैंपनि में जेको माण्हुनि खे जेको आहे खाद खुराक ऐं साफ़ पाणी जेको आहे उहो मुहैया कयो पियो वञे। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तक जो MPA हाजी अली हसन ज़रदारी, इन खां अलावा आशिक़ अली ज़रदारी ऐं ज़िला कौंसिल जो चेयरमैन अब्दुल हमीद पंवर जेको आहे उहो मुसलसल कयो वञे। इन खां अलावा तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेके केटी बंदर खां अलावा खारो छाण सॼण वारी ठारे वारी जुओ समेत समूरा इलाइक़ा जेका आहिनि मुकमल तौर ते जेका आहिनि ख़ाली थी चुका आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेकी आहे आसमान ते जेको जुड़ालो जेको आहे उहो बि छायल आहे ऐं हल्की हल्की जेकी बरसाति जेकी आहे वक़्फ़े वक़्फ़े सां जेको आहे उहा जारी आहे। जी।